नासिर नवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं स्पोर्ट्स जे हवाले सां। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी मैच अॼु थी रही आहे। अवां खे अपडेट कयूं पिया क्रिकेट जे हवाले सां। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में T20 सीरीज़ जी पहिरीं मैच अॼु शारजाह में खेॾी वेंदी। अवां खे अपडेट कयूं पिया पाकिस्तान टीम जी क़यादत लेग स्पिनर शादाब खान करे रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद। जी बिल्कुल सबा। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी टीमुनि विच में 3 T20 मैचेस ते बदल सीरीज़ है जेकी उनजी पहिरीं मैच जेकी आहे अॼु शारजाह क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी। पाकिस्तान टाइम मुताबिक़ राति 9 वॻे इहा मैच जेकी आहे ॿिन्ही टीमुनि विच में रिथियल आहे ऐं ॿिन्ही टीमुनि विच में जेकी मैच थिए थी उन में पाकिस्तान जी टीम में 5 खां 6 रांदीगरनि खे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां आराम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जिन में बाबर आज़म कप्तान हुयो, उहो टीम में न आहे। फ़ख्र जमा स्क्वाड में न आहे। मोहम्मद रिज़वान कान्हे, हारिस रऊफ़ कान्हे। उन सां गॾु शाहीन शाह आफ़रीदी जेको आहे उहो स्क्वाड में कान्हे। जॾहिं त 3 रांदीगर इब्रार अहमद, हसीबुल्लाह ऐं उसामा मीर खे रिज़र्व तौर रांदीगरनि में रखियो वियो आहे। पाकिस्तानी स्क्वाड जी ॻाल्हि कजे त शादाब खान टीम जी क़यादत करे रहियो आहे। अब्दुल्ला शफ़ीक आहे। उन सां गॾु आज़म खान मुइन खान जो पुटु आहे। फ़हीम अशरफ आहे। इफ्तिखार अहमद आहे। एहसानुल्लाह जे PSL में शानदार बॉलिंग कई, उनखे स्क्वाड जो हिसो कयो वियो आहे। इमाद वसीम आहे। मोहम्मद हारिस खे बि टीम में शामिल कयो वियो आहे। मोहम्मद नवाज़ आहे। मोहम्मद वसीम, नसीम शाह, साइम अयूब, शान मसूद ऐं तैयब ताहिर सां गॾु ज़मान खान आहे, जिन PSL में बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तानी टीमुनि विच में मजमूई तौर ते सबा 3 T20 मैचेस थी चुकियूं आहिनि, पर टिनी मैचेस में दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबिलो थियो। पर पाकिस्तानी टीम इन्हनि टिनी मैचेस में अफ़गानिस्तानी टीम खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई हुई। ऐं ॿिए तरफ़ राशिद खान जेको आहे लेग स्पिनर, उहो अफ़गानिस्तानी टीम जी क़यादत करे रहियो आहे। अज़मतुल्लाह उमर ज़ई आहे। फज़लुल्लाह फारूकी आहे। करीम जन्नत आहे। मोहम्मद नबी आहे। मुजीब रहमान आहे। नजीबुल्लाह ज़दरान आहे। उन सां गॾु फरीद अहमद आहे। अफ़सर ज़ई आहे। गुलबदीन नायब आहे। नवीन उल हक़ आहे। रहमतुल्लाह गुरबेज़ आहे। शरीफ़ुल्लाह अशरफ आहे ऐं उस्मान गनी आहे। 6 प्लेयर अहिड़ा आहिनि अफ़गानिस्तानी टीम में जेके ताज़ो पाकिस्तान सुपर लीग में मुख़्तलिफ़ फ्रेंचाइज़ जी टीम जी नुमाइंदगी करे चुका आहिनि, जॾहिं त पाकिस्तानी टीम में 5 नौजवान रांदीगरनि खे शामिल कयो वियो आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन टीम अनाउंस करण वक़्तु चयो त इहा सीरीज़ खटण हाराइण लाइ अहमियत नथी रखे, पर इन सीरीज़ जो वॾो असरु पवंदो एशिया कप ऐं उन सां गॾु वर्ल्ड कप में। तव्हां ॾिसो त पाकिस्तानी नौजवान रांदीगर ते ॿधल टीम अफ़गानिस्तान जी मज़बूत ऐं सीनियर रांदीगर ते ॿधल टीम खे शिकस्त ॾियण में कामयाब वञे थी, या अफ़गानिस्तानी टीम इन सीरीज़ में कामयाबी हासिल करे थी। जी सबा। मुजाहिद सोलंकी अपडेट करण लाइ महिरबानी। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में T20 सीरीज़ जी पहिरीं मैच अॼु शारजाह में खेॾी वेंदी।